नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त दहशतगर्दी जे ख़ात्मे सबबि कराची एयरपोर्ट ऐं भरपासे में सिक्योरिटी इंतज़ाम वधीक सख़्त कया विया आहिनि। मुसाफ़िरनि खे वक़्त खां अॻु एयरपोर्ट पहुचण जी हिदायत कई वई आहे। कराची एयरपोर्ट ते पुलिस रेंजर्स ऐं ASF जी इज़ाफ़ी नफ़री बि मुक़ररु कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एयरपोर्ट जे सिर्फ़ मुसाफ़िरनि खे वञण जी इजाज़त हूंदी। सिविल एविएशन कॉलोनीअ में मुलाज़िमनि ऐं रिहाइशियुनि खां सवाइ ॿियनि गाॾियुनि जी दाख़िला जी इजाज़त न हूंदी। नाज़रीन नवां हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त दहशतगर्दी जे ख़दशे सबबि कराची एयरपोर्ट ऐं भरपासे में सिक्योरिटी इंतज़ाम वधीक सख़्त कया विया आहिनि। मुसाफ़िरनि खे वक़्त खां अॻु एयरपोर्ट पहुचण जी हिदायत कई वई आहे। कराची एयरपोर्ट ते पुलिस रेंजर्स ऐं ASF जी इज़ाफ़ी नफ़री बि मुक़ररु कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एयरपोर्ट ते सिर्फ़ मुसाफ़िरनि खे वञण जी इजाज़त हूंदी। सिविल एविएशन कॉलोनीअ में मुलाज़िमनि ऐं रिहाइशियुनि खां सवाइ ॿियनि गाॾियुनि जी दाख़िला जी इजाज़त न हूंदी।